संगत में कॾहिं बि टे कम हिकिड़ा ॿुधायां थो उहे न रखजांइ पाण वटि। जे रखी न त उन वक़्त में हिन जी मोट मिले थी। जे वक़्त में तुंहिंजी ख़ुशी जो वक़्तु हूंदो आहे, उहे न ॾिसंदा आहिनि त हे तुंहिंजो पीउ आहे, चाहे तुंहिंजा ॿाहिरनि जा पाड़ेसरी थी, चाहे तुंहिंजा रिश्तेदारनि जा, हे वरी तुंहिंजा मामा आहिनि। यादि रखिजे उहे टे कम कहिड़ा आहिनि? हथ जी मज़ाक, नंबर 2 हर वक़्तु गार, नंबर 3 हर वक़्तु टाॼो ऐं मज़ाक। न त यादि रखजांइ इहा इन्हनि जी मोट उन वक़्त में मोटाए ॾींदासीं जंहिं वक़्त में तुंहिंजी पंहिंजी ज़ाती ख़ुशी हूंदी आहे। को होॾो पादरो छिले हलंदी, या को होॾो गार ॾींदी, को जा उछल तेड़ो करे। छो? इहे फोटू कापी हूंदी आहे। फोटू कापी सम्झे थो न, जेका रखी आयो आहे दोस्तनि में, उहा मोट उन वक़्त में मिलंदी अथई जंहिं वक़्त में तुंहिंजी पंहिंजी ज़ाती ख़ुशी हूंदी आहे। इन ते अमल कजांइ। यादि रख ए इंसान, सुभाणे मथे के ॾेई न सोचजांइ। हिन महिल बि वक़्तु अथई, क़दम उहो खण जंहिंमें तुंहिंजी इज़त बरक़रार रहे। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।